मटियारी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त हाला लग कचो सालारो में भुगटी ऐं मरी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो लठनि ऐं कुहाड़नि जो आज़ादाना इस्तेमाल सबबु कराची गुलशन हदीद खां कचो सालारो माइटनि वटि ईद मिलण लाइ आयल भुगटी बिरादरी जा 4 माण्हू सख़्त ज़ख़्मी। हाला सरकारी अस्पताल में ड्यूटी ते को बि डॉक्टर मौजूद न हुजण सबबु ज़ख़्मी थियल माण्हू 4 कलाकनि ताईं बेयारो मददगार तड़पंदा रहिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे हैदराबाद रेफर करण लाइ एम्बुलेंस बि न मिली सघी। ज़ख़्मियुनि जे वारसनि जो अस्पताल इंतज़ामिया खे चिता असांजी हिकु बि माण्हू खे कुझु बि थियो त हुन जो केस पहिरीं अस्पताल इंतज़ामिया ते दाख़िल कराईंदासीं। मखदूमन जो शहर आहे, शहीद बेनज़ीर जो साथी हुया, हितां खां वठी मखदूम सभु असेंबली में वेठा आहिनि। हिते इहे नथा सोचनि ग़रीब आवाम, इहे वोटनि में असां असेंबलियुनि ते पुॼूं था, नेशनल असेंबली इन्हनि खां पुॼूं था, असां सिंध असेंबली इन्ही माण्हुनि जी वोटनि सां पुॼूं था, पर हिते को बि हाल कोन्हे, को सिस्टम कोन्हे। इहो अथनि असांखे 1.5 घंटो थी वियो आहे अस्पताल में मौजूदु आहियूं, डॉक्टर को बि कोन थो अचे। हिननि खे चऊं था मरीज़ सीरियस पियो आहे, तव्हां साफ़ियुनि जो साम्हूं आहे, फ़ोन था कयूं त डॉक्टर आहे ई कोन। हे हाला में असां बीठा आहियूं, नओं हाला आहे, सरकारी अस्पताल आहे, एमरजेंसी आहे, हिते को डॉक्टर मौजूदु कोन्हे, को टेबलेट ॾियण जे लाइ कोन्हे। 1.5 घंटो थियो आहे, मरीज़ तव्हांजो साम्हूं पियो आहे बेहोश। हिननि खे चवां थो मां बाबा तव्हां मरीज़ खे हैदराबाद रेफर कयो, जे तव्हांजो डॉक्टर कोन्हे त मूंखे ओॾे करोड़े रुपयनि जी बजट थो अचे, ते MP MNA खे थो मिले ऐं डॉक्टरनि जो हे हाल आहे। मां हुते जेको आहे सो कराची में पाण जेको आहे जनरल काउंसलर आहे PTI जी इलेक्शन बल्दियाती, हाणे मां खटे आयो हुतां खां, हिते असां घुमण आयासीं। अञा चवंदा दादा PTI वारा नाजाइज़ी था करनि। बाबा हाणे असां नाजाइज़ी, तव्हां डॉक्टरनि जो साम्हूं मरीज़ पिया आहिनि, बेहोश पिया आहिनि, को बि माण्हू अचे ई कोन थो, को डॉक्टर कोन्हे, को क्लर्क कोन्हे, सर कोन्हे को बि इब्लोसन, सर इब्लोसन त आहे ई कोन, को हिते टेबलेट कोन्हे, को डॉक्टर कोन्हे, इंजेक्शन कोन्हे। गाॾी मुंहिंजो पंहिंजो बीठो आहे, मां हिन डॉक्टरनि खे चवां थो त तव्हां मुंहिंजी मरीज़नि खे हैदराबाद रेफर कयो, मां हितां खां हैदराबाद खणी वेंदुमि, मुंहिंजी पंहिंजी गाॾी बीठी आहे, इब्लोसन न आहे त, पर हिते को हाल कोन्हे, को डॉक्टर कोन्हे, डॉक्टर किथे आहे? 1.5 कलाक थी वियो आहे असांखे, तव्हां साफ़ वियो, तव्हां सभु कमरनि खे ॾिसो, आहे डॉक्टर को वेठो आहे। हिन टाइम 1.5 कलाक थी वियो आहे, मुंहिंजा मरीज़ सभु पिया आहिनि हिते। तव्हांजो साम्हूं हिकिड़ो जेको सीरियस मरीज़ आहे, जेके कुहाड़ियूं लॻल आहिनि, जेके पिस्टल जा बट लॻल आहिनि, उन खां बावजूदि को डॉक्टर आहे कोन। 1.5 घंटा थी विया आहिनि, मुंहिंजे मरीज़ खे कुझु थियो, मां अस्पताल इंतज़ामिया जे ख़िलाफ़ु FIR कराईंदुमि। इहो तव्हां साफ़ ई गवाह हो, छो त मां सभु डॉक्टरनि खे वार्निंग ॾिनो आहे, हिक खे चयो आहे त तव्हां अचो, तव्हां हिते मौजूदु थियो, हिननि मरीज़नि खे ॾिसो, जे तव्हां नथा अचो त मां हिन अस्पताल इंतज़ामिया जे ख़िलाफ़ु बि FIR कराईंदुमि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।